खबर शामिल कई पिया झंडो मरी में रिपोर्ट नौकाफ मरीजी प्यारो लुंड पुलिस की वडी कार्रवाई 165 लीटर देसी शराब हथ भट्टी ते छापो 2 जवाबदार गिरफ्तार 2 जवाबदार फरार। बेरायती खबर मूजब प्यारो लुंड पुलिस गुजी इतला ते गोठ जाफर जमाली लग देविन जे जंग में मानो कोली जे घर ते छापो 165 लीटर देसी शराब हथ 2 जवाबदार मानो कोली ऐं एजाज पुट अलाबख्श जमाली जेको गोठ जाफर जमाली जो रहवासी पुलिस के ॾिसंदे घर मां भॼी वञण में कामयाब थी विया ऐं देसी शराब जी भट्टी ते वेठल सताराम पुट नीलो कोली जेको गोठ अब्दुल करीम दर्स जो रहवासी ऐं देवो पुट रणछोड़ कोली जेको गोठ नवाब मोहम्मद अली जो रहवासी के गिरफ्तार करे केस दाख़िल कयो वियो। SHO प्यारो लुंड मीरल खान खोसे मीडिया के ॿुधायो त असां SSP टनोलियार सईद सलीम शाह जो हुकुम ते मंशात का पाक टनोलियार मुहिम ते गुजी इतला ते गोठ जाफर जमाली लग देविन जे विच में मानो कोली जे घर ते छापो हयो 2 जवाबदार फरार थी विया। पुलिस जे जवानन पीछो कयो घाटी जंग में ऊंधाई जो फायदो वठी फरार थी विया। देसी शराब जी भट्टी ते वेठल 2 जवाबदार 165 लीटर देसी शराब समेत गिरफ्तार करे वरता। हिन वधीक ॿुधाए तो मंशात जो खात्मो आंदो वेंदो।